नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू बुरगड़ी में खबर ॾींदा हलूं त मसू बुरगड़ी लॻ ॻोठ गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मेवो खान हाजियाणो अनेक मसलन जे वर चढ़ियल स्कूल में दाख़िल शागिर्दनि जो तादाद लॻभॻ 65 है, जेके अक्सर बेंचूं न हुअण करे पट ते ऐं सिरनि जी बेंचनि ते वेहण ते मजबूर बणियल। स्कूल जो चौदीवारी किरियल। एतिरी वॾी तादाद में शागिर्दनि जे लाइ सिर्फ़ हिकु उस्ताद मुक़रर है, जेको नाकाफ़ी है। जॾहिं त स्कूल में 2 कमरा आहिनि, जंहिंमें चापड़ किरंदड़ आहिनि, वाशरूम जी पिण अणपूरी सहूलियत है। हिते जे रवासिन मुख्तियार हाजियाणो, इरफान हाजियाणो, अमीर हाजियाणो चयो है त केतिरा भेरा तालीम खाते हैदराबाद जा कामरा विज़िट करे चुका आहिनि, पर मसलो केर बि हल करण लाइ तैयार न आहे। हिन चयो है त असां हिते जे चूंडियल नुमाइंदनि ऐं तैलीम जे सूबाई वज़ीर सईद गनी खां मुतालबो करियूं था त ॻोठ मेवो हाजियाणो जे बॉयज़ प्राइमरी स्कूल में उस्ताद ऐं फर्नीचर जी खोट ख़त्म कई वञे। हितां जे शागिर्दनि लाइ 4 कमरनि वारा स्कूल जी बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे, जीअं हिते जे शागिर्द बेहतर नमूने सां तैलीम पिराए सघनि। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु बीठल आहियूं यूसी बारचाणी जे ॻोठ मेवो खान हाजियाणो में, जिथे स्कूल बिल्कुलु ज़बून हाल आहे। स्कूल जी फर्नीचर जी खोट आहे। हिते ॿाहिरि सिरनि जे बेंचूं ठाहे उन ते वेठल आहिनि। वधीक चओ त हिते जे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां अवामी न्यूज़ पारां ॻाल्हि ॿोल कयूं। मजबूरी आहे साईं। कहिड़ी मजबूरी आहे? मजबूरी आहे त ही सिलनि असां कुर्सियूं न था ॾियनि, आपी सारा चंदा ॾिसी हलिया वञनि था। एतिरा इहा मजबूरी आहे त हिन सिलनि जे लाइ कुझु कुर्सियूं वुर्सियूं खणे ईंदा आहियूं ऐं मथां चापोर कनि था। तकलीफ़ कोन थी थिए त सिरनि ते वेठा आहियो? थिए थी न साईं। त असांजे स्कूल में ॿारनि जे लाइ फर्नीचर कोन्हे ऐं ही स्कूल टुटो पियो आहे। स्कूल जा चापड़ मथां किरनि था ऐं पाणी बि ख़राबु आहे। इन स्कूल में पाणी सफ़ा ख़राबु आहे, पीअण जो पाणी बि कोन्हे ऐं वेहण लाइ फर्नीचर बि कोन्हे ऐं बिल्डिंग त सफ़ा टुटी पई आहे। ॿार डप में वेही पट ते तैलीम पिराए वञनि था, पर असांखे स्कूल में हिन में तमामु फर्नीचर जी ऐं बिल्डिंग जी ऐं पाणी जी ॾुखियाई आहे। असांजे लाइ पाणी जो कुझु बंदोबस्तु कयो वञे ऐं फर्नीचर बि असांखे घुराए ॾेई वञे ऐं असांजी बिल्डिंग जो माना तामीर बि कराई वञे। ही स्कूल ज़िले हैदराबाद में अचे थो, जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था न ही फर्नीचर आहे, न ही का बि फैसिलिटीज़ आहे। असीं गुज़ारिश कयूं था वज़ीर तालीम मिस्टर सईद गनी साहिब जिन खे त उहे असांजे स्कूल जो विज़िट कनि ऐं ॾिसी वञनि त हिते का फैसिलिटीज़ कोन्हे, न ही फर्नीचर। तव्हां स्कूल ॾिसी सघो था, फर्नीचर न आहिनि। स्कूल जे जेके ज़िबू हाल ठही पई आहे, ज़ख़्मी हालत में ॾिसी सघो था, न हुन में का फैसिलिटीज़ आहे। तव्हां ॿाहिरि बि ॾिसी सघो था, न ही का बाउंड्री वॉल ठहियल आहे, न ही का फैसिलिटीज़ आहे। त असां गुज़ारिश कयूं था सईद गनी जेको असांजो वज़ीर तालीम आहे त अचे असांजे हिन स्कूल में विज़िट करे वञे, जेका बि असांजी का फैसिलिटीज़ असां वटि न आहिनि उहा असांखे ॾिनी वञे। स्कूल जी बिल्डिंग तमामु डेंजरस थी वई आहे, न वेहण जे बराबरि। छो जो जेकॾहिं असां हिन में ॿारनि खे विहारियूं था त असांखे रोज़ ब रोज़ एतिरो ख़तरो हूंदो आहे त जीअं स्कूल जो चापड़ो कंहिं बि टाइम ते किरी सघे थो ऐं रोज़ ब रोज़ किरंदा रहनि। असांजे स्कूल जे जेका एसेंसी आहे 2015 खां वठी कोन पई अचे ऐं असांजे स्कूल में फर्नीचर बिल्कुलु न आहे। असां स्टाफ वारा जेके आहियूं कुझु पट ते वेठा आहिनि ऐं ॿार जेके आहिनि सभु पट ते वेठा आहिनि। जेको फर्नीचर आहे न हुअण जे बराबरि आहे। असां बाला ऑफिसरनि खे ऐं बाला अख़्तारनि खे अर्ज़ु था कयूं त असांजे जेको तदारक कयूं। जी नाज़रीन, यूसी बारचाणी जे ॻोठ मेवो खान हाजियाणो जे प्राइमरी स्कूल में जेके तैलीम पिराईंदड़ ॿारनि ऐं उस्तादनि जूं तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधियूं। हिन जो इहो चवणु आहे त स्कूल में जेको आहे फर्नीचर आहे ई कोन, ॿाहिरां सिरूं रखी उन ते तैलीम पिराए रहिया आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हिन तरफ़ हुकूमत ध्यानु ॾेई हिन स्कूल खे फर्नीचर मुहैया करे ऐं जेको बिल्डिंग ज़बून हाल आहे उहो ठाराए वञे, जीअं हिते जा मासूम ॿार पढ़ी सघनि। कैमरामैन नूर सां गॾु गुलाम मुस्तफ़ा बिरोई, अवामी न्यूज़ मसू बुरगड़ी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।